दगाणो बोज़दार में सावणी जी पहिरीं बरसात खां पोइ शहर जा हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। शहर में बरसाती पाणी घरनि अंदरि काहे पियो आहे, जंहिं करे घरनि में बरसाती पाणी बीठल इलाइक़े वासियुनि जी चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाज। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कलाक थी चुका है असां वटि एतिरो पाणी बीठो आहे, को सरमाएदार न आयो आहे, को असां वटि रिपोर्टर न आयो आहे। 48 कलाकनि में तूं आयो आहीं, 48 कलाकनि में असीं बुख्या प्यासा उञा हिते पिया आहियूं। असां वटि हिते पाणी जो निकाल न आहे। जेके के चऊं था त चवनि था पाणी असीं नथा कढणा आहियूं ऐं असांखे गार गंद पिया कनि, बहादुर करे पिया। हुतां होटलनि दुकाननि ते वेहो असांजा नाला वठो, चवनि था तव्हीं गूं पिया खायो। हाणे असीं हिते गूं पिया खायूं, बुख्या ग़रीब आहियूं तॾहिं पिया गूं खायूं। जे सरमाएदारनि खे चवनि था असां इस्तीफ़ा ॾेई छॾिया चेयरमैन था, पोइ असीं कंहिंजे दर ते वञी था आहियूं, कंहिंखे वञी चऊं। असांजा जवान ॿार अचनि पिया वञनि पिया, को भटूं खाए को भला खाए, इन जो ज़िम्मेवार केरु थींदो? बिजली हले पई हिते, अगरि करंट ॾे कंहिंखे छाट बि लॻे, केरु ज़िम्मो खणंदो? असांजो मेहरबानी करे असांजो पाणी कढायो ना निकतो। असी रोड ब्लॉक करना थी किरे शाख ते दी वेही रहना थी। गरीब आयूं, असी जमींदार ना आयूं। बाकी को टे मानियो दे असावे वणन पे बस ठयो। असी टे मानियन ते बिठा आयूं जा। टे मानियो त असाने मुर्स माणो पे कमाए असाके खाराने पिया, पर असाके घस दे न। असी गरीब आयूं, गरीब माने जो कोई फंड मिले तो सब खाई दे छडन। एतरो गरीब माने जो ख्याल कोन ता करन। बाकी इते जमींदार ही कुर्सी ते छाला बैठा आइन ना कबया कन बा कम कंजो पे करन। बाकी असा गरीबन जो तो कुछ भी कोन पे कन। तू हाली दिसे असा तो सजा बुढ़ा मरो पे साजी बाचा कर मुंजी न्याणी लुड़ी वया केर धणी भी थे कोन तो नकी केर धणी तो पानी जे चाहू ता खड वारन के खड कुछ हलाए तो ना पानी नी पानी निकालती है कितने दिन ना सा के असी दे दो पानी में तू पान भाई आयो है दिठो होती पानी केतरो चल जो तोरो पानी बिठो केर तक जो धणी भाई तो कोन को जो सुदो बासी हर साल बुलू ता सा के कोप इन जका है कोप सा के कुछ कोन ते मिले जेको कुछ पानी निकरे न तो असा घर बुढ़ा पे ना सा बाहर नंढड़ा मासूम आइन वे बुढ़ा पे ना सा बाहर इनर बटे चक्कर पानी में किरिया आइन। वो जे कुछ पासा बारन के थियो असा गोठ जा चंगा मुर्स जे जमींदार आइन उवे ही नन जा जिम्मेवार आइन। दुकान दे पंप लगायो उन्हन का नट भी खुलन कोन था, जिनकी ड्यूटी आ वो थी में सुता पिया। उन्हनि अच्छा कपड़ा पायो मेता वरे दुकान ते वेठा न बुधई असा कल चयोसी बा जिनकी ड्यूटी हुई पुरानो जो होंदो न चयो दितो वो इते पानी होंदो ही कोन पानी कजो वने ता डुगी लगाइन। हर साल असीं ते बुडूं था, को भी सोशल नुमाइंदो आहे या तो जिनकी ड्यूटी आहे। अज तव्हां आया आयो मीडिया वारो 3 ॾींहं थी चुका न थी ते पानी में आयो, को भी हिते ना आयो आहे। उन जे बावजूद असां जेकर रईसन के चया हू चवंदा असीं हिकिड़े के चवंदा हू चवे तो आऊं चेयरमैन ता कोन आहे, इस्तीफ़ा ॾेई छॾिया। ॿिए के चवंदा हू चए तो आऊं खाली कुर्सी जो धणी आहियां, कमु हू थो करे। त असीं कंहिंखे चऊं? असांखे कुझु न कुझु करे ॾियो, असांखे ही पानी कढायो वञे, असांखे घस ठाराए ॾियो। सरकार नाले वाले छण पानी जो बंदोबस्त को कोने। असांजी वाड़ियूं बाटियूं सब बुॾी वियूं आहिनि। ॾिसी माल मत न घस न पंदा न, असां केॾां वञूं गरीब माण्हू। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।